पाकिस्तान के अंदरूनी ऐं ॿाहिरियां चैलेंजिस ॾाढो आहिनि। पाकिस्तान में दहशतगर्दी कराइण में ॿाहिरियां हथ मुलविस आहिनि। ईरान ऐं अमेरिका विच में मुआहिदो पाकिस्तान लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान अॼु दुनिया में अमन जो अलमबरदार मुल्क जे नाले सां सुञातो वञे थो। ईरानी सदर जे ताज़े दौरे खां पोइ पाक ईरान लाॻापा वधीक सगारा थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान नेवल अकेडमी PNS रैबर में पासिंग आउट परेड जी तकरीर खे ख़िताब। संदसि चवण आहे त हक़ जी जंग में पाक नेवी जो किरदार शानदार रहियो। हुकूमत पाकिस्तान नेवी खे वधीक मज़बूत बणाए रही आहे। पाकिस्तान नेवल अकेडमी कराची में 124 मिडशिपमैन ट्रेनी सर्विस कोर्स जी पासिंग आउट। बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। भारतीय प्राक्सी फिटनल हिंदुस्तान जा 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब खारान में भारतीय प्राक्सी फिटनल हिंदुस्तान जा 3 दहशतगर्द मारिजी विया। मस्तोंग में ऑपरेशन दौरान आपघाती बमबार समेत 5 दहशतगर्द मारिजी विया। फोर्सिस कार्रवाई में दहशतगर्दनि जे थाकनि खे असराइती इमदाद में निशानो बनायो। दहशतगर्दनि वटां हथियार, गोला बारूद, धमाकेदार मवाद आई मोटरसाइकिलूं हथ। इम्कानी दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ इलाइक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी। अमरीका ईरान सामूंडी निगरानी जे ठिकाननि खे निशानो बणाए मुआहिदे जी भञकड़ी कई। ईरानी परॾे वधारे चयो आहे त अमरीकी हमला ईरान ऐं अमरीका विच में मुफ़ाहमती यादाश्त जी सरासर भञकड़ी आहे। ईरानी फ़ौज अमरीकी हमलनि जे रद्दअमल में अमरीका सां लाॻापियल हथनि ते दिफ़ाई कार्रवायूं कयूं। नार जे ॾाखिणे किनारे ते वाक़िअ मुल्क पंहिंजी धरती ईरान ख़िलाफ़ कंहिं हमले लाइ इस्तेमालु थियण न ॾिनी। अमरीका जा ईरान ते हवाई हमला, ड्रोन स्टोरेज ते हंधनि ऐं सामूंडी रेडार साइट खे निशानो बणायो वियो। अमरीकी सेनका मूजिब ईरान पारां 25 जून ते सिंगापुर जे वापारी जहाज़ ते हमिलो कयो वियो, जंहिं जे जवाब में ईरान ते हमला कया विया। कार्रवाई दौरान ईरान जे रेडार सिस्टम ऐं मिसाइल जे ज़ख़ीरे खे निशानो बणायो। वापारी जहाज़नि ते हमिलो जंगबंदी जी भञकड़ी ऐं आलमी वापार लाइ ख़तरो आहिनि। हॉर्मोज़ लंघ में वापारी जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो फ़राहम कयो पियो वञे। ईरान पारां हमलनि जे जवाब में अमरीकी फ़ौजी थाकनि खे निशानो बणाइण जी दावा। ईरानी फ़ौजदारन इनक़िलाब जी तर्जुमान जो चवणु आहे त सर्कबेट ते अमरीकी हमलो बणाए छॾियो। अमरीकी अगराई जे जवाब में कार्रवाई कई वई। अमरीका जी नई बेवकूफ़ी जो सख़्तु रद्दअमल ॾिनो वेंदो। ईरानी पार्लियामेंट जे क़ौमी सलामती कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी अमरीकी हमलनि जी मज़म्मत कंदे हमलनि खे जंग बंदी जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप साबित करे छॾियो त न हू ॻाल्हियुनि जे उसूलनि जी पाबंद आहिनि, न ई जंग बंदी मुआहिदे जो एहतराम करे थो। ईरान छिकटाण वधाईंदो, तशद्दुद जो जवाब तशद्दुद सां ॾिनो वेंदो। अमरीकी नायब सदर JD वेंस जो ईरान ते हमले बाबति सोशल मीडिया ते जारी कयल बयान। संदसि चवणु आहे त ईरान जंगबंदी मुआहिदे ते सही कई हुई। अमरीका मुआहिदे जो मुकमल एहतराम करे थो। जेकॾहिं ईरान की मुफ़ाहमती यादाश्त ते अमल जे तरीक़े ते को एतिराज़ आहे त उहो सिधो संहुं राबितो करे सघे थो। अमरीका मुआहिदे जो पाबंद आहे, पर कंहिं बि अगराई वारो क़दम जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान हॉर्मोज़ लंघ में सामूंडी जहाज़नि ते 4 ड्रोन हमला कया। 3 ड्रोन खे किराए छॾियो।
एक ड्रोन कार्गो जहाज के लगो ड्रोन हमला जंग बनी मुआदे जी भैन आहिन। ईरान खेन घणो कुछ ॾेई रहियो आहे। जाली मीडिया वरी चए थी त ईरान खटे वियो। अमेरिका इसराइल ऐं लबनान विच में फ्रेमवर्क मुआदे जो ऐलान करे छॾियो। विच ओभर में इसराइल ऐं लबनान विच में अमन मुआदे लाइ दग सीधो थी वियो। वाशिंगटन में अमेरिका इसराइल ऐं लबनान जी 3 मुल्की फ्रेमवर्क मुआदे ते सयूं। इसराइल ऐं लबनान विच में फ्रेमवर्क मुआदे जो ऐलान अमेरिकी परे वज़ीर मार्को रूबियो कयो। संदसि चवण आहे त मुआदो जटादार अमन ऐं सलामती जी शुरूआत आहे। अञा घणो कमु करणो आहे। पीआरटी येलो लाइन जाम सादिक ऐं इंडस हॉस्पिटल मंसूबनि में करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार ज़मीर अब्बासी 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते जेल हवाले। अदालत पारां पीआरटी येलो लाइन जे अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर खे 1 जुलाई ते अदालत में पेश करण जो हुकुम। अदालत जांच ऑफिसर जी रिमांड वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। कराची में मुर्स जे मुबैना तशद्दुद सबब फौत थियल औरत मिसबा जी अदालती हुकुम ते क़बर कुशाई। फौतन औरत जे वारसनि जो चवणु आहे त मिसबा खे संदसि मुर्स शहरियार वेश्याणु तशद्दुद करे मरणी करे छॾियो। 3 ॾींहनि बाद हू फौत थी वई। शहरियार अॻु बि 3 शादियूं करे चुको हो। बुलडी शाहकरी में फायरिंग में क़तल थियल पीपी अगवान गुलाम नबी मक्सी ऐं संदसि घरवारी मिट्टी मां हवाले। जनाज़े नवाज़ में सियासी समाजी अगवाननि शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। मक़तूल जे भाउ अकरम मक्सी जो चवणु आहे त संदसि भाउ ऐं भाॼाई खे इब्राहिम मक्सी ऐं साथियुनि सरेआम शहर विच में सिधा फायर करे क़तल कयो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वेंदो। कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मंशियात विकिरो कंदड़ औरत समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि जी किंजा सलमान ऐं मोहम्मद शहरियार तो सुञाणप। पुलिस मूजिब पुलिस गश्त दौरान क्रीक जो रोड वारे इलाइक़े में शकी कार के रोके तलाशी वरिती त 110 ग्राम आइस जब्त कई वई। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे।